बांग्लादेश शागिर्दनि जी तहरीक जो मुल्क में फौजी या सदारती हुकूमत के कबूल करण खां इनकार पंहिंजूं तजवीज़ूं पेश करे छॾियूं। डॉक्टर मोहम्मद यूनुस जी सरबराही में उबूरी हुकूमत जे क़याम जो मुतालबो। बांग्लादेश जो आर्मी चीफ वकार ज़मान अॼु शागिर्द अॻवाननि सां मुलाक़ात कंदो। बांग्लादेश में ईंदड़ 24 कलाकनि दौरान उबूरी हुकूमत क़ाइम कई वेंदी। अमरीका तरफा बांग्लादेश में उबूरी हुकूमत के क़याम की आजिया अमरीकी स्टेट डिपार्टमेंट के तर्जमान मैथ्यू मिलर चयो आहे त गुज़िरियल हफ़्तनि दौरान केतिरियूं हयातियूं ज़ाया थियूं। असां धुरियुनि खे वधीक तशद्दुद खां पासो करण की अपील करियूं था। अहिड़ा इतला आहिनि त बांग्लादेशी फ़ौज मुज़ाहिरीन ते क्रैकडाउन के दॿा खे मञण खां इनकार कयो। जेकॾहिं इहा हक़ीक़त आहे त फ़ौज क्रैकडाउन के मुतालबे ते मुज़ाहिमत कई त हाकारी अॻु भराई हूंदी। चाहियूं था त इक़्तिदार जी मुंतक़िली बांग्लादेश के कानूननि मूजिब हुजे। बांग्लादेश की अॻूणी वज़ीर आज़म शेख हसीना वाजिद के भारत में महफूज हंद रिहाइश ॾिनी वई। शेख हसीना जे बरतानिया में सियासी पनाह हासिल करण ताईं संदसि भारत में रहण जो इम्कान। बांग्लादेशी मीडिया मूजिब शेख हसीना वाजिद नई दिल्ली में रहंदड़ पंहिंजी धीउ साइमा वाजिद सां बि मुलाक़ात जो इम्कान आहे। इन खां अॻु बांग्लादेश जी वज़ीर आज़म शेख हसीना वाजिद फ़ौजी हेलीकॉप्टर ज़रिए भारत पहुती हुई। मुल्क के मुख्तलिफ शहरन में बोड वारी सूरतयाल घरन फसलन ऐं बागन के नुक़सान। गिलगित बल्तिस्तान बलोचिस्तान ऐं सिंध के केतरनि इलाइक़नि में केतराई ॻोठ पानी हेठि हज़ारे एकड़नि ते बीठल फसलन के नुक़सान। बिजली की फराहमी पे मुअत्तल। मुतासिर ॻोठन में इमदादी कार्रवाई जारी। मुल्क के मुख्तलिफ शहरन में अॼु भी गजगोड़ से बरसात जो इम्कान। दादू में नए गाज में पानी की सतह 10 फुट थी वई। खैरपुर में नसीर फके जलालानी वेझो पानी वहकरन सबब हिफाज़ती बंद टुटी पियो। भर पासे वारा इलाइक़ा पानी हेठि। सेंवर में मंचडन में पानी की सतह 110 फुट 8 आरएल ताईं पहुंची वई। 24 कलाकनि दौरान मंचडन के पानी की सतह में 1 फुट जो इजाफो। आपाशी खाते जो चवण है तो मंचडन में पानी की गुंजाइश 130 फुटन ताईं खतरे की गाल्हि नाहे। मंचडन जा बंद मज़बूत आहिनि। अगुणो वफाकी वजीर असद उमर अदालत में पेशी दौरान दिल में तकलीफ़ सबब अस्पताल मुंतकिल। असद उमर दहशतगर्दी की टोड़ अदालत में पेश थियो हो। अदालती कमरे में दिल में तकलीफ़ थियण सबब खेसि अस्पताल लियो वियो। नव मई के हवाले से फौज के मौक़िफ़ में नक तब्दीली आई है। नई वरी ईंदी कानून डिजिटल दहशतगर्दी के खिलाफ असरायतो कम न पियो करे। डिजिटल दहशतगर्द बाहिर वही गाल्हियूं करे रहा आहिनि। बेज़मीर माण्हू पैसनि जे लाइ मुल्क अवाम ऐं इदारनि के खिलाफ ॻाल्हाइनि था। पाक फौज के तर्जमान लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ की न्यूज़ कॉन्फ्रेंस। संदसि चवण है तो माफिया नथी चाहे तो मुल्क ऐं अवाम तरक्की करे। माफिया की कोशिश है तो हू अवाम जो इस्तेहसाल करे। बलोचिस्तान के सरहदी इलाइक़नि जा माण्हू ईरान से वापार ते भाड़नि था। जेकॾहिं ईरानी सरहद बिल्कुल बंद कई वञे तो माफिया के फौज खिलाफ ॻाल्हाइण जो मौक़ो मिली वेंदो। जेतिरो मुकम्मल थी सघियो ईरान खां पेट्रोल की स्मगलिंग के घटायो वेंदो। ओबावड़ू में ट्रॉलर मज़दा की टक्कर में बजना फौत एक जख्मी। सीपेक 482 वटे ट्रॉलर मज़दा विच में ज़ोरदार टक्कर थी पियो। हादसे के नतीजे में बजना हक नवाज़ मुश्ताक अहमद फौत थी विया। अस्पताल मुंतकिल। इराक में अमरीकी फौजी अड्डे ते रॉकेट हमले में केतराई अहलकार जख्मी। अमरीकी अहदेदारनि हमले की तस्दीक करे छॾी। अमरीकी अमलदारनि मूजिब हमलो अल असद एयरबेस ते थियो। 2 रॉकेट फायर कया विया। नुक़सान जो जाइज़ो वठी विया आहिनि।
अमरीका विच ओभर में छिकताण घटाइण लाइ सिफ़ारती कोशिशूं करे रहियो आहे। सभिनी धुरियुनि ते ज़ोर ॾिनो वियो आहे त उहे छिकताण खे वधाइण खां पासो कनि। इहो अहम आहे त गाज़ा में जंगबंदी जो मुआहिदो तइ थी वञे। अमरीकी परॾेही वज़ीर एंटोनी ब्लिंकन जो बयान। संदसि चवणु आहे त धुरियूं मुआहिदे ते पहुचण लाइ रस्ता ॻोल्हनि, इनकार या देर न करणु घुर्जे।